इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात मेराज करायो गुरूरी अड़ाह जे अंदर अड़ाह करे पियो इब्राहिम अलैहिस्सलाम जी पंजे रब्बुल आलमीन जे मथां तवक्कल ए मुंहिंजा रब तुंहिंजे तौहीद जे करे मांजे ला गुरूरी अड़ाह तैयार करायो। रब चयो मुंहिंजा खलील करती न कर मां जो वेठो आहियां तू बीमार बजो अड़ाह बीमार बजो। रब चयो मां पाए सां ॻाल्हायूं कुलना या नारु कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम। ॾाढे सुभान अल्लाह जो अल्लाह फरमायो मां गुरूरी अड़ाह के जन्नत जो बाग बनाए खलील के मेराज करायो। इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो फर्जंदा अबो मिन्ना जे मैदान में वठी आयो पुट ते नजर करे बियो जे पुट ही मां जी इरादो आ त फंजुर माज़ा तरा मां तो के अल्लाह जे रस्ते में ज़बह करण जो इरादो कयो आ। पुट बियो जे अबा गलती न कर कालया अबत फअल मा तुमर सतजिदनी इंशाअल्लाह मिन साबिरीन। पुट तो जे अबा जे शे जो अल्लाह जी ज़ात तो के हुक्म कयो आ यो कम कर मां के साबरन मोल हंदे। अल्लाह फरमायो तकाती जो कम आ वढण टुकण कटण पर इस्माइल जे मथा काती के मुडो करे इब्राहिम के बच्चो मां रब बचाए दिनो। इस्माइल के मां मेराज करायो। यूनुस अलैहिस्सलाम के मछी जे पेट में मेराज कराई। खुदा जो पैगंबर टनू धान में पियो आ रात जी ऊंदा है पानी जी ऊंदा है मछी जे पेट जी ऊंदा है। इब्राहिम अलैहिस्सलाम अड़ाह में पियो मेराज कराई। इस्माइल काती जे हेठा पियो मेराज कराई। हजरत यूनुस मछी जे पेट में पियो मेराज कराई। आहे पैगंबर पर रब के पियो चवे चे पियो फनादा फिज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। यूनुस अलैहिस्सलाम के रब मछी जे पेट में मेराज करायो। मूसा पैगंबर के रब जबल तूर ते मेराज करायो। हर नबी के चो रब मेराज करायो फर्श ते कराई पर मुझे दिल पर नबी जो वारो आयो। अल्लाह फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील रिजवान के चो त जन्नत जा अठई दरवाजा खोले छड़े। मालिक के चो त जहन्नम जा सतई तबक बंद करे छड़े। जिब्राइल बुराक बिश्त वारो कायो अज मुझे रसूलुल्लाह के वठिया सवाल को पैगंबरन के तलाउ दे त सब पैगंबर नबी रसूल बैतुल मुक़द्दस में जमा थी मुझे प्यारे मोहम्मद जी सलामी भरी। मलाइका जो इंतजार में हन होड़ा बैतुल मस्जिद अक्सा मस्जिद में नबी जो इंतजार में हन। जिब्रील जन्नत जे तरते आयो ये नजर पियो करे एक पुरा को कायो। हजरत जिब्राइल रसूलुल्लाह दे रवान हुआ। अल्लाह फरमायो मुझा जिब्रील ओ मुझा जिब्रील जे मुझो सुनो मोहम्मद आराम में हो जे त सुत लगे सदा न कजा या बेअद
बेअद भी मता थी पवई वो मुझा अल्लाह मां पंजे तुझे महबूब खे कियां मां अल्लाह तुझो पैगाम पहुंचाया जे मुझा जिब्राइल मुझे सुने मोहम्मद जे कदमन मुबारक न्यूतरियूं महट जा मुझो हुजूर सजाग थींदा भली दुनिया के खबर पे त नूर नौकरा मोहम्मद जो शान न्यू मथे आ डाढे तो सुभान अल्लाह जो जिब्रील बुराक बिस्तवारो कायो रसूलुल्लाह दे रवानो आ हेडा रात जो ट्रेमा सुनो मोहम्मद सोने अली साईं जी भेण अम्मा उम्मे हानिया जे घर में आरामिया जिब्राइल बुराक के बहर बधी रसूलुल्लाह वटायो आ ये कदमन मुबारक न्यूतरियूं महटी साईं सुजाग थया जिब्रील किया आए मुझा रसूल अरबी ओ मुझा सुना नबी अरे अल्लाह जी जात फैसलो कयो आ जी अल्लाह अहां जी ज़ियारत फरशवान के कराइया पखी तहां जी ज़ियारत कई जिनन तहां जी ज़ियारत कई आसमान तहां जी ज़ियारत कई जमीन अहां जी ज़ियारत कई मानुन अहां जी ज़ियारत कई ती अज रब जी मर्जी आ अज अहां जी ज़ियारत जन्नत के भी कराए गुलमानन के भी कराए हूरन के भी कराए अर्श के भी कराए ए मुझा सुना नबी अज रब जी जात माखे मुकोवा साईं हलण जी तैयारी कयो पाण ता फरमाइन जिब्राइल कि जाते खुदा जो अर्श काथे फर्शा जे मुझा सुना नबी गणती न कयो जेके घुराणो इंदो आ उनके इंतजाम भी कराणो इंदो आ बुराक मां अहां जे दरजे बहरां बिहारे आयो हां छड़ो तहां जे हलण जी तेरा भला जिब्रील अज छाजी रात चीज़ी वसल विसाल जी रात उरूज महराज जी रात अज रात तो मोहम्मद जी पंजे रब सां मुलाकात जी रात।